वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। पाकिस्तान जे समूरनि रियासती ऐं वफ़ाई इदारनि सां यकजहती जे इज़हार लाइ सखर जे हज़ारे शहरनि जिना म्यूनिसिपल स्टेडियम सखर खां सखर प्रेस क्लब ताईं पाकिस्तान यूनिटी रैली कढी। सैयद ज़ाहिद शाह बुखारी लेबर कॉलोनी सखर मां वॾी रैली कढी मरकज़ी रैली में शामिल थियो, जॾहिं त न्यू पिंड पुराणो सखर ऐं ॿियनि इलाइक़नि मां सिविल सोसाइटी पारां वेगननि, सुजुकियुनि, मोटर कारुनि, मोटरसाइकिलुनि ऐं पैदल रैलियुनि जी सूरत में मरकज़ी रैली में शामिल हुआ। शहरनि जे हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं आर्मी चीफ DGI ऐं सरफराज़ अली समेत ॿियनि शहीदनि जूं तस्वीरूं हुयूं, जॾहिं त सखर प्रेस क्लब जे गेट ते पाक फ़ौज जे शहीद ऑफिसरनि ऐं आर्मी चीफ DGI जी तस्वीरुनि मथां गुलपाशी करे ख़िराज पेश कयो। उन मौक़े ते एजाज़ बलोच, ज़ाहिद शाह बुखारी, ज़ीनत भमरो, ग़ुलाम मुर्तज़ा घांगरो, आबिद गुल महर ऐं सखर जी अवाम पाकिस्तान ऐं पाक फ़ौज सां मुहबत जो इज़हार कंदे चयो त पाकिस्तान जो अवाम पंहिंजी बहादुर फ़ौज सां गॾु बीठी आहे। सरहदुनि जी हिफ़ाज़त समेत दहशतगर्दी, ॿोॾ ऐं ॿियनि कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण में पाक फ़ौज जो किरदारु नाक़ाबिले फ़रामोश आहे ऐं उन्हनि जी बेशुमार क़ीमती जानुनि जी क़ुर्बानियूं ॾियण जे करे मुल्क अमन जो गहवारो आहे। पाक फ़ौज जो किरदारु नाक़ाबिले फ़रामोश आहे।